सिंधी अदबी बोर्ड जामशोरो तरफ़ां सुघड़ कचहरी मुनक़द कराई वई। सुघड़ कचहरी में सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां नाले वारनि सुघड़नि शिरकत कई। उन मौक़े ते सुघड़नि खे सिंधी अदबी बोर्ड जे इंतिज़ामिया पारां अजरक, टोपियूं ऐं पटका पाराए ख़ूबसूरत नमूने सां दाद पेश कयो। तक़रीब में नंढड़नि ॿारनि कनीज़ फ़ातिमा, सकीना ऐं ॿियनि पंहिंजी ख़ूबसूरत शाइरी पेश करे वाह वाह कराए छॾी। Includes old stories, songs, poems, poetry, and traditions which have been passed down from one generation to another. It's not written by a single person but belongs to whole society. सरफराज राजड़ ॻाल्हाईंदे चयो त चीफ मिनिस्टर सिंध जो सिंधी अदबी बोर्ड ते वॾी नज़र आहे त हिनखे इल्म अदब खे वधाइण ऐं वेझाइण में जेको सिंधी अदबी बोर्ड कमु पियो करे उन खां सिंध हुकूमत बिल्कुलु मुतमइन आहे। ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको लोक अदब आहे, सुघड़ लोक अदब जा मुहाफ़िज़ आहिनि। हुन लोक अदब खे पंहिंजे सीननि में महफ़ूज़ करे रखियो आहे ऐं उहो लोक अदब जेको उन जी सहेड़नि जी वॾी कोशिशि वरिती डॉक्टर नबी बख्श खान बलोच, ऐं डॉक्टर बलोच विसारण जहिड़ो कोन्हे। ऐं हुन सुघड़नि खे बि अॻिते वधण में मदद कई, हुननि जे प्रोग्रामनि खे अॻिते खणण में अचण में मदद कई ऐं हुन झर झंग घुमी ऐं हुन लोक अदब खे महफ़ूज़ कयो। ॿियो ही जेके सुघड़ आहिनि उहे लोक अदब जा मुहाफ़िज़ आहिनि ऐं असांजो सिंध सॼी इन लोक अदब सां भरी पई ऐं उहे जेको असां हीउ सिंधी अदबी बोर्ड जेको प्रोग्राम करे पियो, इहो शानदार कमु आहे जेको आउं सम्झां थो त चेयरमैन साहिबु जेको मुस्तफ़ा सईद आतिफ़ साहिबु वॾी महिनत ऐं हिमत सां हिन बोर्ड खे संभालियो आहे। ॾिसो, हीउ सिंधी अदबी बोर्ड अवामी इदारो जो मतिलबु इहो आहे त अवाम खे हिन में शामिलु कजे ऐं जेको असांजे अदब जो सुघड़नि जो हिसो आहे इहो अवाम जो हिसो आहे। सुघड़ अवाम जी अमानत आहे ऐं मखदूम साहिबु पंहिंजे दौर में सभु खां पहिरियों कमु इहो कयो आहे त हिते मुसलसल मुशाइरा कराया, किताबी मेला कराया, मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जूं बोर्ड जा चेयरमैन वग़ैरह उन जूं वर्सियूं करायूं, पर उन सां गॾु ख़ासि तरह सां सुघड़नि जूं कचहरियूं करायूं। ऐं असांजी अॼु जी कचहरी बि उन सिलसिले जी कचहरी आहे जंहिंमें न रुॻो सुघड़नि जी कचहरी आहे पर 5 किताबनि जी रूनमाई थी हलंदी। कचहरी असांजी सिंध जी क़दीम रिवायत रही आहे। उन रिवायत खे क़ाइमु रखण लाइ असांजे मौजूदा चेयरमैन जनाब मखदूम सईद जमात हिन सुघड़ कचहरी जो एतमाम कयो आहे, जंहिंमें तव्हां ॾिसी रहिया थी जेके महिमान शिरकत कई आहिनि। ऐं सुघड़नि खे अलाह जी तरफ़ां हिकिड़ी दात मिलियल आहे जंहिं वसीले हू अनमोल जवाहर इहे अर्पनि था। सुघड़ लोक अदब सिंध जो सदरी ख़ज़ानो आहे जंहिंखे महफ़ूज़ करणु असांजो फ़र्ज़ु आहे। ऐं सिंधी अदबी सुघड़ तंज़ीम जे अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे पंहिंजनि वीचारनि खे हिन तरह वंडियो। सिंधी अदबी बोर्ड में जेका अॼोकी कचहरी थी आहे उहा यकीनन शानाइती कचहरी आहे ऐं किताबनि जी रूनमाई बि थी आहे। इन सिलसिले में सिंधी अदबी बोर्ड जो ही लोक अदब खे ज़िंदा करण जो तमामु आराइतो कमु आहे ऐं अहिड़े क़िस्म जूं कचहरियूं थींदियूं रहंदियूं त असांजो सिंधी लोक अदब कॾहिं मुंहुं न मरंदो। हीअ सुठी ॻाल्हि आहे ऐं ईअं असां सुघड़नि जी कामयाबी आहे जंहिंमें असां लोक अदब जी ख़िदमत कई आहे। उनजो इहो कारण आहे जो कि सिंधी अदबी बोर्ड बि हिकिड़ो प्रोग्राम करायो आहे। इंशा अल्लाह में उमेदु आहे मखदूम साईं जे चेयरमैन रहिया त इंशा अल्लाह में उमेदु आहे असांजूं खोड़ साथियूं कचहरियूं कराईंदा, छो त मखदूमनि जो हिकिड़ो वॾो इल्मी अदबी घरानो आहे सिंध लेवल ते, न पर पाकिस्तान लेवल ते हुनजो वॾो हिकिड़ो नालो आहे।
मखदूम जूं सरवर हुजे या मखदूम तालिम मौला या जाहीर जेको साहिबज़ादो चेयरमैन आहे हिते, सो मां उनखे अपील कयां थो त अहिड़ियूं कचहरियूं टे चारि हिन प्रोग्राम में हिन में सिंधी अदबी बोर्ड में करायूं वञनि त सुठी ॻाल्हि आहे। ऐं उनखां अलावा अॻु में बि कचहरियूं थियूं आहिनि, साईं मज़हर अली सिद्दीक़ी साहिब वारनि करायूं, साईं असांजो डॉक्टर बरोजी बि उन में हुयो, ऐं उते सिंधलाईअ में काफ़ी जेका हिते प्रोग्राम कचहरियूं थियूं आहिनि, पर हीउ हिकिड़ो सुठो अमल आहे ऐं हिन सां ॿोली खे असांजी ज़िंदगीअ में हिन उमिरि ताईं पहुची आहियां, पर अहिड़ी सुघड़ कचहरी जेके ॻाल्हियूं आहिनि जेके असांजी ॼण पंहिंजा सदियुनि वारी जेको हिन में आहे उहा सदा आहे। ऐं असांजे लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, मुंहिंजे लाइ ख़ासि तौरु छो जो मां पब्लिशर बि आहियां ऐं इन में रखंदी बि आहियां, लिखंदी कंदी आहियां, तंहिं करे जेको अॼु जेको महफ़िल ॾिठी अथमि न सुघड़नी कचहरी, ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे। त मुबारकूं आहिनि साईं जन चेयरमैन साहिब खे, जंहिं हे मचायो आहे। त तव्हांखे ख़बर आहे त इहो गाना या तकरीबूं थींदियूं आहिनि, पर हिन में असांखे पंजाब जो रंग थो ॾिसण मिले, ॻोठनि जो, दुनिया जो, ज़िंदगीअ जो कहिड़ी हिन में ऐं मूंखे एॾी ख़ुशी थी आहे। इन नंढियूं नियाणियूं बि आयूं आहिनि जेके सुघड़ आहिनि, मूंखे इहो आहे त ॻोठनि जो असां में त एतिरो इहो आवाज़ु या हुन में एॾी जागी आई आहे कि अॼु नियाणियूं बि असांजी सुघड़ आहिनि ऐं हिन महफ़िल में आहे। इहा वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, वॾे फ़ख्र जी ॻाल्हि आहे। ऐं इन सॼो जेको सहरो आहे या जेको आहे कम जी ॻाल्हि असां सभु साईं चेयरमैन साहिब जी आहे सुघड़ जी आहे। पहिरीं ज़िंदगी में मुंहिंजी सुघड़ कचहरी थी आहे ऐं यकीन कयो ख़ुशी थिए थी, पर नियाणियुनि खे ॾिसी वधीक ख़ुशी थी आहे। त हीअ रंग ॾिसी मूंखे ज़िंदगीअ जो हिकिड़ो जोश दिलि में जाॻियो। ऐं सिंधी अदबी बोर्ड वारनि खे असीं जस चऊं, मुबारकूं लहनि था। हिननि वॾो प्रोग्राम कयो आहे ऐं असां सुघड़नि जी जेका बि सार संभाल हींअर सिंधी अदबी बोर्ड सुठे नमूने वठे पई, छाजे करे सुघड़नि जी जेका डॉक्यूमेंट्री आहे, जेको उनजी सुघड़नि जी जेका उन्हनि जी सुञाणप आहे, उहो सिंधी अदबी बोर्ड कई आहे। ऐं इन हिसाब सां असांजो सलाम आहे साईं सब्ज़ ज़मान साईं खे बि सलाम आहे। ऐं हिन जी पूरी जेका साईं सरफराज़ सां राजड़ साहिबु आहे, छो त हिन सुघड़नि खे घुराए करे उन्हनि जो मान मताउ कयो, सुघड़नि खे ॿुधा, वरी सुघड़नि में नवाण पैदा थी, सुघड़ नवां लफ़्ज़ नवियूं ॻाल्हियूं पेश कंदा ऐं इहे ॻाल्हियूं इहे प्रोग्राम थींदा रहनि। अदबी बोर्ड अगरि इहे प्रोग्राम हलाईंदो रहंदो त असांजी जेका बि सुघड़नि जो ख़ज़ानो आहे इन्हनि वटि महफ़ूज़ रहंदो। इंशा अल्लाह ताला इहो भली शइ आहे ऐं असीं इनखे दुआ था करियूं इहो कमु जारी रहे। असांजी सिंधी ॿोली जो हिन में वाधारो आहे, सिंधी ॿोली जो बचाए अदब जो वाधारो आहे, ॾहनि जो ॾांहुं आहे, सॼाणनि जी सनत आहे, इहा जारी ऐं सारी रहे। अॼु जी जेका सुघड़ कचहरी आहे इन में जेका वधीक चइजे त हिकिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त सॼी सिंध जा सुघड़ अॼु सिंधी अदबी बोर्ड जे अङण ते आया आहिनि, पंहिंजो फ़न पेश कनि था। ऐं जेको सिंध जो लोक अदब आहे उन अदबी बोर्ड तरफ़ां ताज़ो शाया कयल 5 किताबनि जो मुहरत पिणु कयो वियो।